हर गाल में परदेसी ही गलत कंदा हर गाल में जेकॾहिं वीचारो हो पंहिंजे कमकारनि में मसरूफ़ आहे या पंहिंजे हालातनि मां गुज़रंदो हूंदे उन जी का ख़बर न रखंदा त ग़रीब कहिड़ी तकलीफ़ में आहे या कहिड़ी परेशानी में आहे। बसि उनखे इहा मयार ई मयार ॾींदा त पको थी पिया वा फ़ोन ई नथो करे। हाणे वॾो माण्हू थी वियो आहे, वॾो हो न थी वियो आहे, वॾो तूं थी वियो आहे। जेकॾहिं हू परदेसी वीचारो मिसकीन तोखे फ़ोन कोन थो करे त अलाह पाक तोखे बि ताक़त ॾिनी आहे, 100 रुपए जो बैलेंस करे सलाम दुआ त करे हाल हवाल त वठे त सोना कहिड़े हालनि में आहे। मयार ॾियण जे लाइ सभु को जवान आहे, मयार ॾियण जे लाइ हर कोई जवान आहे, पर इहा ख़बर कॾहिं न रखंदा त हू ग़रीब कहिड़ी हालातनि ऐं कहिड़ी परेशानियुनि सां थो गुज़रे। छो परदेसी आहे इन जे करे। परदेसियुनि ते मयार हर कोई ॾे, हर कोई ॾे। वरी वेंदा पाण में दोस्त हाल वाल कंदा त पको माण्हू थी पिया छॾे पाण यादि नथो करे त असां छो यादि कयूंसि, पाण यादि नथो करे त असां छो यादि कयूंसि। सुणा जेकॾहिं रब तोखे बि त ईमान ॾिनो आहे, हू ग़रीब मजबूरी में आहे या मुश्किलात में आहे, हू कहिड़े हालातनि सां थो गुज़रे या हू कहिड़े वक़्तनि सां थो गुज़रे, पर रब पाक तोखे ॾिनो आहे त तूं खणी फ़ोन करे हाल हवाल पुछेसि न। हाणे त सहूलियतूं बि आहिनि, हाणे त हर शइ मोबाइल सिस्टम बि आहे। अञा हिकिड़ो मोबाइल सिस्टम न हुजे बि त अदाल ख़ैर, हा न हुजे बि त अदाल ख़ैर परदेस में आहे, अलाह उनखे ख़ुशि रखंदो। उनखे दुआ ॾियण जे बजा मयार ॾींदा, छो त हू ग़रीब मिसकीन परदेसी आहे। वरी जॾहिं छुटी ते वेंदो वॾी ख़ुशियुनि सां वेंदो, अल्हम्दुलिल्लाह। वरी छुटी ते वेंदो त वॾी ख़ुशियुनि सां वेंदो। वरी उनखे दोस्त अज़ीज़ मिट माइट रिश्तेदार उनखे खाराइनि पीआरनि, उनखे सलाहूं हणनि, दावतियूं ॾियनि। पर उहो दावतुनि ते वीचारो वेंदो, हथ धोई मानी मस्त खाई ख़तमु कंदो त पुछंदसि ईअं त वरी कॾहिं वेंदे? अरे अब्बा तुंहिंजे ख़र्च ते पोइ हले छा जो तूं एॾो परेशान आहे, पुछेसि थो त वरी कॾहिं वेंदे? हुनजी ज़िंदगी आहे, हुनजी ज़िंदगी आहे। रहंदो तव्हां उनखे खाराए पीआरे ऐं बाद में उनखे ॾुखारियो। हू वीचारा न चवंदा आहिनि कुझु बि, हर शइ में मुस्कुराहट रखंदा आहिनि परदेसी, हर शइ में मुस्कुराहट रखंदा आहिनि। छो त हू सम्झे थो त मां 4 ॾींहं आहियां हिते, मथां सुभाणे वरी हलियो वञा वापसि जेको मुंहिंजो रिज़्क़ जो आख़िर। ख़ुदा जे वास्ते परदेसियुनि खे मयार न ॾींदा कयो, परदेसियुनि खे मयार न ॾींदा कयो। उन्हनि जी दिलि साफ़ आहे, मां कसम थो खणी ॻाल्हि ॿुधायां, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, परदेसियुनि जी दिलि साफ़ हूंदी अथव। रुगो पंहिंजे दिलनि में थोरो डिटोल जा ढुक भरे उन सां सफ़ाई कयो, डिटोलनि सां पंहिंजी दिलनि खे। नाराज़ न थी जाए, मुंहिंजो लहजो अहिड़ो आहे, हक़ सच जो पैगाम मां चई ॾींदो आहियां। रब आलमीन तव्हांखे सलामत